अब हे मसाला मुझे पोटी रानीपुर में घूमती वया साईं सोहेल जे घर में मुझे कोई कुरान ते अदालत नथी थे, कोई भी कोन थी मुझे मदद नथी थे, कार नथी बुधे अलाए काले वही अलाए घूमती वही अलाए मरी वही अलाए। छोकरी मुझी छोकरी आ सन्ना नालो दस गुरामाणी असा साईं सोहेल जे घर बाअमानत छॾे आयासीं 1.5 साल पहिरियां। तो हिनमल तो असां ॻोल्हे ॻोल्हे बीठा आहियूं, असांखे किथां बि न मिली आहे। सिंध जी मासूम न्याणियुनि लाइ मौत जा खूह बणियल पीरनि जूं हवेलियूं अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि लाइ अज़ियत जा किला बणिजी वयूं। रानीपुर जी पीरानी हवेली में छॾियल नौजवान नारीअ जो 1.5 साल गुज़रण बावजूद को बि पतो न पइजी सघियो। आत्मा फड़ो वारे वाक़िए खां पोइ नौजवान नारी सना गिरामाणी जा वारिस रानीपुर जे पीरनि वटां गुम थियल पंहिंजी न्याणीअ जी बाज़ियाबी लाइ लगातार एहतजाज कनि था, पर संदन को बि दाद नथो थिए। पीर सोहेल शाह वटि अमानत तौर छॾियल नारी सना गिरामाणी जी अमड़ पीउ ऐं ॾाॾीअ जी अॻवानीअ में कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। नारी जे वारिसनि जो चवणु हो त लगातार 1.5 सालनि खां न्याणीअ जी बाज़ियाबीअ लाइ धिका खाईंदा वठूं था, पर पीरनि समेत पुलिस अख़्तियारियूं को बि दाद न थियूं कनि। हुननि चयो त पीर बासर आहिनि। 1.5 साल अॻु पंहिंजी न्याणी वटनि अमानत तौर छॾी, जेका अञा ताईं सोहेल शाह वटि क़ैद आहे। न्याणीअ जे जीअरे तोड़े मुअल हुअण जी बि का ख़बर नाहे। मुज़ाहिरीन चयो त जेकॾहिं न्याणीअ खे मारियो वियो आहे त संदसि लाश ई ॾिनो वञे। निगरान वॾे वज़ीर जे नोटिस वठण बाद केस त दाख़िल थियो आहे, पर एसएचओ पीरनि जी वंगार वहंदे कख भञी बीणो नाहे कयो। नारी जे वारसनि अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी असांजी न्याणीअ खे रानीपुर जी पीरानी हवेलीअ मां बाज़ियाब करायो वञे। अब हे मसाला मुझे पोटी रानीपुर में घूमती वया साईं सोहेल जे घर में 2 साल असांजी पोटी गुम आहे। फातिमा जो केस हाणे थियो असांजो अॻ में कोई सरकार नथी ॿुधे अलाए काॾे वई अलाए घुमती वई अलाए मरी वई अलाए काॾे वई। मुंहिंजी सन्ना मूंखे लभायो, ख़ुदा जो वास्तो मां क़ुरान कयूं बीठी आहियां, मुंहिंजो कोई क़ुरान ते अदालत नथी थे, कोई भी कोन थी मुझे मदद नथी थे। छोकरी मुझी छोकरी आ सन्ना नालो दस गुरामाणी असा साईं सोहेल जे घर बाअमानत छॾे आयासीं 1.5 साल पहिरियां। तो हिनमल तो असां ॻोल्हे ॻोल्हे बीठा आहियूं, असांखे किथां बि न मिली आहे। केस दाख़िल थियो, केस दाख़िल जे बावजूद एसएचओ जेको रानीपुर जो आहे काज़ी अहमद, उहो टिशू पेपर जी तरह हुन इस्तेमालु करे चइबो आहे छा थींदो आहे नोटिस असां जेको कयूं न वज़ीर आला छा रिपोर्ट असां ॾींदासीं या वज़ीर आला जो रिपोर्ट ॾींदो या आई सिंध ॾींदो। उन्हनि खे सहूलियतकार बणियो वेठो आहे। का बि हिन ताईं छोकिरी जी मक़सदु सुराग लॻाइण में नाकाम रहियो आहे।